तमाम अहले इस्लाम को अवामी न्यूज़ HT की जानिब से ईद उल अज़हा मुबारक हो। भरिया सिटी में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी जे वार्ड नंबर 1 जो ट्रांसफार्म ख़राब हुजण सबबि भरिया रोड जा शहरी सरापा एहतजाज बणियल आहे। भरिया रोड जे रवासिन आमिर शहबाज आराई, रमज़ान राजपर ऐं डॉक्टर अज़हर राजपर जी अॻुवाणी में भरिया रोड वावडा खिलाफ़ सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि चयो आहे त वावडा वारा असां खां पैसा पिणु उगाड़ी करे विया आहिनि, जंहिं बावजूद ट्रांसफार्म नाहे लॻायो वियो। हिननि चयो आहे त केतिरा ई भेरा वावडा SDO भरिया रोड खे पिणु ढाहियो आहे पर को बि अमल न थियो आहे। बिजली न हुजण करे भरिया रोड जा शहरी गर्मी में सख़्त मुश्किलातनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। एहतजाज कंदड़ सीपको चीफ सखर ऐं आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त ट्रांसफार्मर लॻाए बिजली बहाल कई वञे। ॿी सूरत में सीपको भरिया रोड ऑफिस आॾो धरणो हयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।